अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भली कार माहिया फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म तरफ़ां महांगाई जे मारियल अवाम खे नए साल जो नओं तोहफ़ो। पेट्रोल हिकु भेरो ॿीहर ₹4 महांगो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में ₹4 फ़ी लीटर ते वाध। लाइट डीज़ल ₹4.15 फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जे नई क़ीमत ₹144, लाइट डीज़ल ₹111.06 ऐं डीज़ल ₹141.62 फ़ी लीटर थी वियो। घासलेट ₹3.95 महांगो थी वियो। ₹113.53 फ़ी पैसा लीटर थी वियो आहे। क़ीमतूं अॼु खां लागू हूंदियूं। नोटिफिकेशन जारी। नओं साल 2020 शुरू थींदे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में आतिशबाज़ी मुख़्तलिफ़ शहरनि गोलियुनि सां गूंजजी उथिया। पाबंदी बावजूद कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में माण्हुनि पारां हवाई फायरिंग। हिकु ॿारड़ो हयाती विञाए वेठो। ॿारनि समेत 16 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कराची जे अजमेर नगरी वारे इलाक़े में फायरिंग में 11 वरियनि जो हिकु ॿारड़ो मारिजी वियो। न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया, जापान, चीन, कोरिया, हांगकांग, सिंगापुर, मलेशिया समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में नए साल जा जश्न। माण्हुनि भरपूर नमूने नए साल जी आजियां कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नए साल जी आमद जे मौक़े ते अवाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। आसिफ अली ज़रदारी नए साल जे मौक़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में चयो त साल 2022 अवाम लाइ ख़ुशियुनि ऐं मुल्क लाइ ख़ुशहालीअ जो साल साबित थिए। नए साल में अवाम खे बुख बदहालीअ खां छुटकारो ॾियारण लाइ भरपूर जिदोजहद कई वेंदी, जॾहिं त जहालत, बेरोज़गारी ऐं इंतहा पसंदी ख़िलाफ़ जिदोजहद जारी रहंदी। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ हयाती विञाए वेठा, जंहिं बाद फोतियुनि जो अंग वधी 28,933 थी वियो। NCOC मूजिब 51,141 टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 556 माण्हुनि खे वायरस जी तस्दीक थी। कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 1.8% रिकॉर्ड। लाहौर में मुस्लिम लीग नून जे MPA बिलाल यासीन ते कातिलानो हमलो। फायरिंग में गोली लॻण सबब MPA बिलाल यासीन ज़ख़्मी थी पियो। नामालूम 2 मोटरसाइकिल सवार नकाब पोशन हथियार बंदन बिलाल यासीन ते फायरिंग कई। खेसि पेट ऐं जंघ में गोलियूं लॻियूं। ज़ख़्मी MPA खे मियो इस्पताल दाख़िल कयो वियो। इतलाह ते पुलिस जा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार वाक़े जो नोटिस वरितो। CCPO लाहौर खां रिपोर्ट तलब, जवाबदारनि जी जल्द गिरफ़्तारी जो हुकुम।